गरीबाबाद जीवनारियूं। बस चाचा कुछ कोन थींदो मुंहिंजो। हिकिड़ी ग़लती जी एडी वॾी सज़ा। मुंहिंजो पीउ कोन्हे, भाउ मवाली आहे, या मां ग़रीब आहियां इन जे करे इहो सभु मां सही कोन सघंदसि। चाचा मां सही कोन सघंदसि। तू मुझे मुझे मिठी भेण जो निशानी आहे, मुझे प्यारी भेण जो पुट। अब मां तोखे दुखियो ॾिसी कोन सघंदसि। मञा थी पई अब्बा, मञा थी त तुंहिंजो हिन दुनिया में को बि कोन्हे, पर अब्बा मां जो तुंहिंजी मासी वेठी आहे। महिरबानी मासी, महिरबानी। मां तो मासी जे सहारे ते हिते आयो। केर थींदो आहे ईअं चवण वारो? पेशाब असांजा ऐं दाबा वरी असांखे थो ॾे। आख़िरी बार वञीस ऐं वञी चवीस त पंहिंजूं मायूं खपाए बि पैसा ॾे, न त बुछड़ो कंदोमांसि। बस धी घणो घर खां ॿाहिरि माण्हू छा चवंदा? धिकारियल सां तव्हांजो कहिड़ो वास्तो? छॾे ॾियो मूंखे। केतिरा ॾींहं ईअं निधड़कनि वांगुरु पराए दर ते पई हूंदी आहियां। मां वठण आई आहियां। हल इज़त सां मूं सां गॾु, जे न त चोटीअ में हथ विझी ईअं केले वठी वेंदी सां, उन छॾींदी सां। तव्हां त मूंखे धिकारे कढी छॾियो न। बस न हाणे तव्हांजो मूंसां वास्तो, न मुंहिंजो तव्हां सां वास्तो। न हलंदसि मां तव्हां सां गॾु। छो इहो ॻाल्हाइण काथो सिखियां? त हीअ छिके ज़बान कढाइण काकड़े खां इहो जेको फर झोलीअ में झली वेठी आहे न, इनखे हेठि रखी ईअं लत निड़ीअ ते ॾींदी सांस। कीअं न हलंदी आहे? उथो हल हल उथी। गरीबाबाद जीवनारियूं। अञा बि कुझु रहियो आहे छा भला? कुझु थियो ई काथे आ। मां चाहियां थी त शादी खां पोइ पंहिंजी धीउ अज़रा खे तूं पाण वटि रहाए। इहा त बहितर ॻाल्हि आहे। मां पाण इहो ई त चाहियो पे त को हुजे जेको अज़रा खे संभाले। मां आहियां न, मां पाण हुनखे संभालींदसि। वाह जो कम कयो थे इने ज़फर खान। छो चाचा, खैर त आहे? वञी ॿी शादी कई अथई साहब छोकिरीअ सां। न चाचा, इएं नथो थी सघे। साहब बसरा जी भेण घर जो घर में नाज़ण जी साली, साहुरा संभाले कोन सघे ऐं पादर वरी राजन ते। वाड़े नाज़न खान तुंहिंजा कम। चाचा ज़फर छो कयो इएं? अड़े छोकर ज़फर जी अथई फिटी, उपड़ंदो कोन। इन न्याणी जो आहूं खाई वेंदसि। खुदा न करे चाचा ज़फर के कुछ थे, इएं न चओ। चाचा ज़फर जी जिंदगी सां त असांजी जिंदगी वाड़ियल आहिनि। छोकर कहिड़ी जिंदगी वाड़ियल ठहंदी उन लुच सां तुंहिंजी? हली बि वयो सांस पर न मञी, तोलाए त वयो सांस न। चाचा हाणे छा थींदो? हाणे वरी छा थींदो? लॻंदी ताड़ी, कंदा पाड़े खे बेज़ार। सब भाई वरी केड़ी चंगिया जरीना जी भेण थई, लोक कड़ो करे छंदे लोक। तू वही मज़ो ॾिस, ॿियो वरी थींदो छा?
शबाना, मां ये तो समझा त हिन दुनिया में ॿ चंड आहिनि, हिकु आसमान ते, ॿियो मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। शबाना, तो बिन जिंदगी मुंहिंजी अधूरी अधूरी हुई। सच पुछे त तुंहिंजे अचण सां मुंहिंजी जिंदगी बाग बहार थी वई आहे। ऐं मां इहा अलाह खां दुआ थो करां त मुंहिंजी जिंदगी में ईअं हमेशह बाग बहार ई हुजे। असलमा, तो वारे थियण वारे सोरे मौजूं लातियूं, भला इहो चूरो किथां हथ कयो अथसि? ख़बर ई कान थी पए रहे, माण्हू किथां था आणनि। असां हिकिड़ीअ जी उमेद कई, सा बि कान मिली। ऐं माण्हू टे शादियूं था कनि ऐं रोज़ रोज़ किथां था आणनि बाबा? ॿुधो आहे त तो वारी मामी बसरा जी भेण, इन घर खे छा थी वियो आहे यार? वैसा जगॾहिं मुंहिंजी न बादशाही हुजे हा त हिन माई सफ़ाईअ खे जीअरे गॾह जी खल में विझी छॾियां। ठहियो ठुकियो घर तबाह करे छॾे, हू बि वञे त काॾे वञे? घर हूंदे बेघर, ज़ाल हूंदे छड़ो, औलाद हूंदे बि बे औलाद। मां सम्झां थो बाह मां कई अथसि। इहो त सही आहे, पर बसरा जी भेण इहा ॻाल्हि अंदर में खुटके थी, न त जहान त वॾो पियो आहे। हल माई सबाई जा त तराई कढी छॾियईं। हुजेसि बाबा, ज़रूरी आहे हुजेसि। इन माई सफाईअ जो मन वधी वियो। अलाए काथे वञी छोरीअ नीह अड़ायो। हाणे सफ़र बि माण्हू आहे, वरी हाणे टी गेले अचे घर वेहारी अथई। ॿुॾण जो हंधु। चवनि था त नसीब जो लिखियल आहे, नसीब लोड़णो आहे। इहो असांजो नसीब आहे। अबो मरी वियो, भेण दिक्कत में, चौथे जड़ी अमड़ चौथे जड़ी। अपा मां अहिड़ी ॾुखनि जी लोली त तव्हांखे कान ॾिनी। लोली त भागनि जी ॾिनी मां, पर अलाए छा थियो। बस चइबो त इहो नसीब हो न अपा। नसीब इहो त शमी गुनाह करे अलण लोड़े। हाँ, नसीब इहो अमा त शमी प्रीत करे दर दर जा धिका खाए। इहो नसीब अमन त जेका न्याणी जाई मसा उन जे पी जो नाम गुमनाम। हाँ, नसीब इहो नसीब आहे न त कमदार जी ज़ाल जेका सुबुह जो बाख पुटीअ सां मखण मिलोड़ींदी, ॾुध ठाहींदी, उहा उन खां पा पंहिंजे घर में बेनाम सोचे पई थी। नामण न इहो नसीब कोन्हे अमा, इहो नसीब कोन्हे। हाणे ॾिसो सफ़ाई कीअं घर छॾियूं हली वई। इहा कंहिंखे कल हुई त बसरा जी भेण सफ़ाईअ जे साम्हूं पहाज बणजी अचे बीहंदी। बसड़े अबा भरे तुरे घर मां सफ़ाई निकिती वई, वरी जंहिं पाण पतोड़ियो उहा इते ई वेठी आहे ऐं हूअ बसरा जी भेण थी सेज माणे। इहो नसीब अथई अबा, इहो नसीब। इन सां कंहिंजी कान ॻाल्हि हलंदी, उहो ई थो ॼाणे। न मां, इहो अन्याय आहे, ज़ुल्म आहे, माण्हूअ जो माण्हूअ सां वहशी रिश्तो आहे। न, मां न मञां, मां न मञां। इहो जेको नसीब आहे न, इहो नसीब का पीछे अथई मां, पीछे
जेको असां खां लभे ई नथो। अलाह जो अतियो आहे मां, अलाह जो अतियो। अमां अलाह सां हींअर किरियल ऐं हसी सफिया कोन ॾींदो आहे। पोइ तूं ई खणी ॿुधाए त हाणे शमीअ जो छा थींदो? अमां शमीअ जो छा थींदो? छा थींदो अलाए अबा। छोकरी रुली वई, घर भी कोन थी अचे। हलण से जलथे सा पखी वाहेरे ते वरन था, पर मुंहिंजी शमी वाहेरो ई विञाए वेठी आ। अरे सबाइब ये छापाई करी करे समरी आई बस अदा तुझी जो न सठो हुन खटियो मुंह हरायो तोखे कुछ बस राचायो आ जा न भी चवे अदा घणो चई वया मूर न बख्शास। बाबा कुछ गाल से कर न, कुछ मुखे तो समझ में अचे न। बस अदा आऊं पाजे साहुरे दी वञा। साहुरे हींअर छा आयो से उते तू वञी कंदी छा? मामा घणो थियो, हाणे त छॾियो, सब कुछ विञाए वेठी आ। जेड़ो तेड़ो घर त उहो ई अथस न, रहियो छा आहे बाकी हिते तहां ॿिन्हिनि जो ज़िद। घणो ॻाल्हाए वई आहियां। हिन वक़्तु हमदर्दीअ जी ज़रूरत न ज़फ़र सां आहे न सबाईअ सां। कुझु सोचूं तव्हांखे हींअर मां कोन छॾींदुसि। कंहिं वकील सां ॻाल्हायूं, हुन सां सलाह कयूं, पोइ घर परे कोन्हे। मामा तव्हांखे हाणे वञी सोच आई आहे वकील सां ॻाल्हाइण जी, जॾहिं अम्मा खां सभु कुझु खसिजी वियो आहे। छा चवंदो वकील हाणे, छा कंदो? बस इहो ई चवंदो न त इजाज़त कान वठी अथई बस। बाबा उहा बि त अॾा न, तूं समझी छो नथी? हरू भरू तूं मूंसां वेठी बहस करी। मामा घणो थी वियो हाणे, मां हाणे हिकिड़ो मिंट बि अम्मी खे हमदर्दी जो ज़हर पीअण जो वक़्तु न ॾींदसि।